कोटड़ी जिमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मोहम्मद रमज़ान हुजण मूजिब वज़ीर आला सिंध के सूबाई सलाहकार बराए ज़राअत मंजूर हुसैन वसाण ऐं संदसि फर्ज़ंद बैरिस्टर हालार ख़ान वसाण तरफ़ां मिलियल बरसात मुतासिर लाइ टेंट तरपाल ऐं राशन कोट बंगलो के सोशल वर्कर समाजी अगवान सीनियर सहाफ़ी आसिफ अली राजपूत की रिहाइशगाह ते मुतासिर में विराया विया। मुतासिर पारां मंजूर हुसैन वसाण बैरिस्टर हालार ख़ान वसाण मुनवर अली वसाण जा थोरा मञिया ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी सिटी की क़यादत सोशल वर्कर शहरिन पिणु शिरकत कई। चूंडियल काउंसलर एहसानुल्लाह ख़ासकली चयो त हर ॾुखे वक़्त में असांजा क़ाइदीन असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदा आहिनि। सदन हर वक़्तु अवाम जे ॾुख सुख में कमु अचण जे करे हर भेरे वॾी अक्सरियत सां हितां जी अवाम खटराईंदो आहे। मां जस पेश कयां थो नौजवान आसिफ अली राजपूत खे, जेको पाण खे तकलीफ़ पहुचाए ॿियनि जे कमु अचे थो। हिन नौजवान बरसाती पाणी नेकाल कराइण खां वठी हिन महिल ताईं पाड़े वारनि लाइ छपर छां वारो किरदारु अदा कयो आहे।